अस्सलामुअलैकुम दोस्तों, ये असांजी यूथ है उस्ताद बुखार डिग्री कॉलेज है जेकी अर्ली इन द मॉर्निंग मूंसां गॾु जेको आहे सो 7:30 बजे आया आहिनि कॉलेज में। ऐं सॼी सेटिंग में इन नौजवाननि जो हिकिड़ो बहितरीनु किरदारु आहे ऐं हिन क़िस्म जे शागिर्दनि ते कॉलेज के उस्तादनि खे ऐं मुंहिंजे वालदेन खे फ़ख़ुरु हूंदो आहे। हीअ सॼी सेटिंग दोस्त मूंसां गॾु कराए रहिया आहिनि। हिन सॼे जेको आहे सो अमल में नौजवाननि जो बहितरीनु किरदारु रहियो आहे ऐं सदाईं जेको आहे सो हिन जो हीउ किरदारु ॻाइबो ऐं हिन जी महिनत जेको आहे ज़रूरु रंग लाहींदी। हिन जे वॾनि जूं उन्हनि में उमेदूं आहिनि। उमेदु कयूं था त अॼोको ॾियारो उस्ताद बुखार डिग्री कॉलेज दादू जी तारीख़ में हिकिड़ो बहितरीनु ऐं सुनहरी ॾियारो थींदो। छो त जोकरनि नौजवाननि शागिर्दनि जेका महिनत कई आहे उस्तादनि सां गॾिजी उहा यकीननि जेको आहे सो ॾिसण वटि आहे। पूरे शहर जे नौजवाननि खे, सिविल सोसाइटी खे, सभिनी खे असीं दावत ॾियूं था, अचो डिस्ट्रिक्ट दादू जे कॉलेजनि जो जेको कमु थियलु आहे उन्हनि खे ॾिसो, नौजवाननि जी सोच खे ॾिसो, उन जे इनोवेटिव जेके मॉडल आहिनि उन्हनि खे ॾिसो। पाकिस्तान ज़िंदाबाद।